नमस्कार। कल आप हमारे साथ जुड़िए। शाम को 5 बजे से लेके लाइव हम दिखाएंगे आपको SKTV पर गांधीधाम डे। गांधीधाम डे यानी गांधीधाम का जन्मदिन उस दिन हुआ जिस दिन सिंधी लोग पाकिस्तान से, यानी वैसे तो हिंदुस्तानी था लेकिन उससे हिंदुस्तान के एक हिस्से से निकाल के फेंक दिए गए और वो आ गए हमारे आदिपुर में। और उसी दिन भाई प्रताप ने एक बहुत बड़ा योगदान किया कि आदिपुर वालों को एक जमीन लेके दी उन्होंने। वो जो जमीन जिसका टुकड़े का नाम रखा गया आदिपुर, गांधीधाम और कंडला, ऐं वठी हलंदासीं सुभाणे आचार्य कृपलानी जे उन हॉल में गांधीधाम जो हिकिड़ो जन्म ॾींहुं मनायो वेंदो। सभिनी खां पहिरियों सर जेको आहे उते पंहिंजी पेंटिंग्स जो ऐं ॿार सॼे शहर मां गांधीधाम मां हितां हुतां अची करे पंहिंजी पेंटिंग्स जो प्रदर्शन कंदा। ऐं उन खां पोइ उहो 5 खां 7 ते हलंदो। उन में इहो शो मिस न कजो, छाकाणि इहो उहो ई बाबू सर आहे जंहिं गांधीधाम में वेही करे पंहिंजी कल्पनाउनि सां राम मंदिर ऐं राम मंदिर जा रस्ता, राम मंदिर जी मूर्ति, राम मंदिर जो उहो जेको वीणा वादनी जेको उते रखियो वियो, उन खां सवाइ घणियूं ॿियूं अहिड़ियूं शयूं हुयूं जेको तव्हां ॾिसी सघंदा लाइव। ऐं उन्हनि जो असां प्रदर्शन रखियो वियो आहे ऐं त तव्हां ॾिसी सघंदा उनखे लाइव, जेको ज़बरदस्त कार्यक्रम करे रहियो आहे बाबू सर, एक्स मॉडर्न स्कूल जो टीचर आहे। ऐं उहो जेको उनजो जेको हिकिड़ो इंटरनेशनल कार्यक्रम थियो हो रेडिएशन में, उहो बि पब्लिक ॾाढो सराहियो ऐं ॾाढो पसंदि आयो हो। ऐं उनखां सवाइ 7 बजे खां वठी करे आदिपुर गांधीधाम जे चङनि स्कूल्स द्वारा कार्यक्रम कयो वेंदो। फैंसी ड्रेस ठहंदो, केरु भाई प्रताप ठहंदो, केरु लाल कृष्ण आडवाणी ठहंदो, केरु गांधीधाम जो सुपूत ठहंदो, केरु कुझु ठहंदो, केरु कुझु ठहंदो, ऐं पंहिंजा हू संदेश ॾींदा। ऐं इन खां सवाइ तव्हां ॿियो ॾिसंदा त असांजा जेका ॿार आहिनि उहे पंहिंजे भाई प्रताप ते पंहिंजियूं बेत ॾींदा, कविताऊं ॾींदा। ऐं उन खां सवाइ चवण जो मतिलबु आहे उन खां पोइ उन्हनि ॿारनि खे इनाम ॾिनो वेंदो, प्रसाद ॾींदो, ॾाढो धूम मचाई वेंदी। असां उन जी क्लिप तव्हांखे ऑलरेडी शेयर करे चुका आहियूं अॻे साल। सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे त हीउ जेको प्रोग्राम आहे सॼो BM केयर फाउंडेशन श्री कुमार रामचंदानी जे मार्गदर्शन सां कार्यक्रम कयो थो वञे। आयोजन जेको आहे दुख भंजन दरबार, राष्ट्रीय दीनदयाल सेवा संघ ऐं उनखे जेको बि प्रचार प्रसार ऐं मार्केटिंग जेके चइबी आहे SKTV मीडिया ग्रुप, एस इंडिया TV। तव्हां ही प्रोग्राम HTT एस इंडिया TV live.com SIndiaTV.in ते SIndiaTV.in ते बि ॾिसी सघंदा। उन में बि तव्हांखे लाइव ॾिसणु ईंदो, फेसबुक ते बि तव्हांखे लाइव ॾिसणु ईंदो, यूट्यूब ते बि तव्हांखे लाइव ॾिसणु ईंदो, तव्हांजी वेबसाइट में बि तव्हांखे लिंक ईंदी, उतां बि तव्हां लाइव ॾिसी सघंदा, इंस्टाग्राम ते बि तव्हां लाइव ॾिसी सघंदा, लिंकड ते बि लाइव ॾिसी सघंदा। जंहिं बि क्लिप में सोशल मीडिया सां तव्हां कनेक्टेड आहियो उन में असांजी क्लिप खे टच कंदा तव्हां ॾिसी सघंदा। त सुभाणे मिलूं था शाम जो ठीकु 4:30 बजे एडवर्टाइज़मेंट सां गॾु ऐं ॿियो ख़बरुनि सां गॾु सॼे ॾींहं जूं ख़बरूं ॾेखारींदासीं। ऐं 5 बजे तव्हांखे शार्प शुरू कंदासीं बाबू सर द्वारा आयोजित कार्यक्रम। जय झूलेलाल। इन लाइ करे असांजी सॼी टीम हिंदुस्तान जी लॻी वई आहे। आदिपुर खां श्री राजू उदासी ऐं उन खां सवाइ 2B मां ऐं 3A मां श्री भागचंद धवन, 4B मां श्री प्रकाश रामचंदानी, श्री दीपक वासवाणी। इन खां सवाइ जेका आहिनि किरण ऐं जीतू। उन खां सवाइ असांजी करिश्मा मानी बि असां सां गॾियल आहे ऐं उहा बि असांखे रिपोर्टिंग कंदी आहे। भारती माखीजानी असांखे रिपोर्टिंग कंदी आहे। उदयपुर खां श्री कमल वरदाणी, दिल्ली खां फिल्म एक्टर मशहूर संजय मंगाणी। उन खां सवाइ मुंबई खां असांजी जेकी चंदा वीराणी। उन खां सवाइ नासिक खां ऐं अहमदनगर शिरडी खां श्री कृपलाणी ऐं अहिड़ी रायपुर खां बि असांजा ॿिया कनेक्टेड आहिनि, कलकत्ता सां बि कनेक्टेड आहिनि। सभई असांजी वॾी टीम आहे जेकी असां सां जुड़ियल आहे। त ॾिसंदा रहिजो सिंधी कच्छी चैनल यानी SKTV, जंहिंजो वेबसाइट अथव SIndiaTV.in 92654
399340। मुंहिंजो नालो प्रकाश रामचंदानी आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल।